सेहत वारे वफ़ाक़ी वज़ीर MKM अॻवान मुस्तफ़ा कमाल MKM अॻवाननि खां सिक्योरिटी वापसि वठण जी दावा कंदे चयो आहे त सिंध हुकूमत तरफ़ां सिक्योरिटी वापसि वठणु असांखे ड्रिॼारण जी कोशिशि आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो त सिंध हुकूमत सिंधु देश जो नारो लॻाईंदड़नि खे सिक्योरिटी ॾिए थी पर असांखे सवाल पुछण ते धमकाए थी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त MKM जे अॻवाननि खां सिक्योरिटी वापसि नाहे वरिती वई। शरारती माण्हू प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। गुल प्लाज़ा साने ते शरारती माण्हू बैनर लॻाए सियासत करे रहिया आहिनि जिते अरिड़हीं तरमीम ख़तमु करण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। सूबाई घर वज़ीर ज़ियाल अंजार MKM अॻवाननि खां सिक्योरिटी वापसि वठण वारी ख़बरुनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। घर वज़ीर चयो आहे त MKM अॻवाननि खां सिक्योरिटी वापसि वठण जो को बि फ़ैसिलो न कयो वियो आहे। कंहिं बि सियासी शख़्सियत खां सिक्योरिटी वापसि वठण बाबति का बि हिदायत जारी नाहे कई वई। कराची खे वफ़ाक़ या फ़ौज हवाले कयो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॉल चॉकिंग, सूमर ऐं अंगारे जी विच वारी राति लियाकताबाद, नॉर्थ नाज़िमाबाद ऐं हैदरी मार्केट जे इलाइक़नि में अणॼातल माण्हू भितियुनि ते चॉकिंग करे विया। वॉल चॉकिंग में लिखियो वियो त कराची खे फ़ौज या वफ़ाक़ जे हवाले कयो वञे। वॉल चॉकिंग कंदड़नि तरफ़ां फुटेजिस बि सोशल मीडिया ते वायरल। कुझु ॾींहं अॻु MKM जे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल अरिड़हीं तरमीम खे ग़लति करार ॾींदे कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो कयो हो। सिंध काबीना गुल प्लाज़ा साने जे शहीदनि जे पोयरनि खे $1 करोड़ ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास गुल प्लाज़ा साने जे शहीदनि जे लाइ दुआ। इजलास में ॿुधायो वियो त गुल प्लाज़ा साने में मुतासिर दुकानदारनि खे $5-5 लख किचन ऐं यूटिलिटी ख़र्च लाइ कमिश्नर ज़रिए अदा कया पिया वञनि। सिंध काबीना मुतासिर दुकानदारनि खे $1 करोड़ बिना व्याज जे कर्ज़ फ़राहम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर चयो त असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे त मुतासिरनि खे हर मुमकिन रिलीफ फ़राहम कयूं। इहो कर्ज़ दुकानदारनि खे ॿीहर कारोबार शुरू करण लाइ ॾिनो पियो वञे। मुतासिर दुकानदारनि खे 2 महीननि अंदरि कारोबार शुरू करण लाइ दुकाननि जी बि सहूलियत फ़राहम कई वेंदी। सिंध हुकूमत दुकानदारनि जे तहफ़ुज़ ऐं सहूलियत लाइ हर मुमकिन क़दम खणंदी। वफ़ाक़ी आईनी अदालत सुपर टैक्स ख़िलाफ़ समूरियूं दरख़्वास्तूं रद्द कंदे इनकम टैक्स ऑर्डिनेंस जे सेक्शन 4B खे 2015 खां बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ी आईनी अदालत जे चीफ जस्टिस अमीनुद्दीन ख़ान महफ़ूज़ कयल फ़ैसिलो पढ़ी करे ॿुधायो। तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। चीफ जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जी सरबराही में 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। मुख़्तलिफ़ कंपनीज़ जे वकील मखदूम अली ख़ान पंहिंजे जवाबनि जा जवाबी दलील मुकमल कया। अदालत फ़ैसिलो ॾिनो त केस जे ॿुधण जोगे हुअण ते एतिराज़ रद्द कया वञनि था। इनकम टैक्स ऑर्डिनेंस जे सेक्शन 4B खे 2015 खां बरक़रार रखियो वेंदो। पार्लियामेंट खे कानून साज़ी जे ज़रिए लेवी टैक्स लागू करण जो इख्तियार आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत हिदायत कई त ऑयल एंड गैस सेक्टर इनफ़रादी तौर ते रियायत जे हुसूल लाइ लाॻापियल टैक्स कमिश्नर सां राब्तो करे। 2015 दौरान KP में दहशतगर्दी खां मुतासिर माण्हुनि जी बहाली लाइ सुपर टैक्स लागू कयो वियो हो। PTI बानी ऐं बुशरा बीबी खे गिरफ़्तार न करण जो हुकुम। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट 9 में ऐं ॿियनि 5 केसिस में ईंदड़ ॿुधणी ते PTI बानी खे अदालत में या वीडियो लिंक ज़रिए पेश करण जी हिदायत करे छॾी। एडिशनल सेशन जज अफ़ज़ल मजूका PTI बानी ख़िलाफ़ 9 में ऐं ॿियनि 5 केसिस जी ॿुधणी कई। PTI बानी ऐं बुशरा बीबी जी उबूरी ज़मानत में 6 फ़रवरी ताईं वाद। उमरकोट में गलो कपे मारियल नौजवान इस्माइल समेजो जो क़त्ल ड्रामाई शक्ल इख्तियार करे वियो। संदसि सोट गिरफ़्तार। पुलिस हैदराबाद में ॻुझे इतला ते कार्रवाई करे अलदाद समेजो खे गिरफ़्तार करे वरितो। इस्माइल समेजो जे मुबैना क़त्ल ख़िलाफ़ गुज़िरियल ॾींहुं वारसनि ऐं समेजा बिरादरी जे माण्हुनि लाश रखी धरणो हयो हो। SSP उमरकोट उज़ैर मेमण नौजवान जे वारसनि खां जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ 5 ॾींहनि जी मोहलत घुरी हुई। दौड़ खां कराची वेंदड़ ॼाणनि सां भरियल बस कल्टी, 1 ॼणो फ़ौत, 40 खां वधीक ज़ख़्मी। ख़ुशियूं मातम में तब्दील। बख जमाली रोड ते हादसो पेश आयो। ज़ख़्मी PMC अस्पताल नवाब शाह मुंतक़िल। ज़ख़्मियुनि मां आबिद अली शाह नवाब शाह अस्पताल में दम ॾेई छॾियो। ऐं सिंध में हलंदड़ साल रेबीज़ विघे पहिरियों मौत रिपोर्ट। डॉग बाइट क्लिनिक इंडस अस्पताल जे इंचार्ज मूजिबि झोल जे ॻोठ वली मोहम्मद कीरियो जे रहवासण 8 वरनि जी ज्योति धी अशोक मेघवार रेबीज़ सबबि फ़ौत थी वई। डॉक्टर गोहर आफ्ताब मूजिबि मुतासिर ॿारड़ी खे गुज़िरियल ॾींहुं इंडस अस्पताल कराची मुंतक़िल कयो वियो हो। ॿारड़ी खे 1.5 महीनो अॻु कुते चक हयां हुआ। ॿारड़ी जे जिस्म ते केतिरा ई ऐं गहरा ज़ख़्म मौजूदु हुआ।